अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भले कार आऊं है पेरिया गुल सबका पर एक नजर हेडलाइंस ते पेशावर हाई कोर्ट पारां वज़ीर आला जी हलफबरदारी लाइ गवर्नर जी दस्तयाबी मालूम करण जो हुकुम। चीफ जस्टिस एस.एम. अतीक शाह पारां दरख्वास्त ते ॿुधणी। एडिशनल अटॉर्नी जनरल के गवर्नर जी दस्तयाबी मालूम करे अॼु 1 वॻे खां अॻु आगाह करण जी हिदायत। दरख्वास्त में इस्तदा कई वई हुई त वरी वज़ीर खां हलफ लाइ गवर्नर या कंहिं ॿिए खे नामज़द कयो वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर जी वॉशिंगटन में अहम मुलाक़ातूं। मोहम्मद औरंगज़ेब जी अमरीका जे नाणे खाते जे आला अमलदारनि सां अहम मुलाक़ात। अमरीकी कंपनियुनि खे तेल, मादनियात, ज़राअत ऐं आई.टी. में सीड़पकारी जी दावत। जारी कल पधिराई में चयो वियो आहे त अमरीका सां वापारी मुआहिदे खे अहम अघ भराई करार ॾिनो वियो। रिकॉर्डिंग मंसूबे जा माली मामला जल्द तय करण ते इतफ़ाक़। नाणे वारे वज़ीर पारां टैरिफ बाबति ॻाल्हियुनि जी कामयाबी ते इत्मीनान जो इज़हार। नाणे वारे वज़ीर जी इस्लामी तरक़ियाती बैंक जे सदर सां बि मुलाक़ात। पोलियो जे ख़ात्मे ऐं थियल फाइनेंसिंग जी सहूलियत में ताउन जारी रखण ते इतफ़ाक़। अमरीकी सदर पारां चीन मथां 100 सैकड़ो टैरिफ लॻाइण जे बयान ते चीन जो रद्दअमल साम्हूं अची वियो। चीन चयो आहे त अमरीका सां वापारी जंग में आख़िरी हद ताईं विढ़ण लाइ तयार आहियूं। टैरिफ ऐं वापारी जंगियुनि बाबति चीन जो मौक़िफ़ वाज़े मुस्तक़िल आहे। जेकॾहिं अव्हां ॻाल्हियूं करण चाहियो था त असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। चीन जे तर्जुमान जो वधीक चवणु आहे त अमरीका हिक ई वक़्तु ॻाल्हियुनि जी ख़्वाहिश बि ज़ाहिर करे थो ऐं नई पाबंदियुनि जी धमकी बि ॾिए थो। चीन सां ॻाल्हि ॿोल जो इहो तरीक़ो नाहे। थारूशाह वेझो फसल जे भेलता सोटन में झेड़ो। नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ खेर मोहम्मद कुंडराणी उजड़ में मामूली ॻाल्हि तां झेड़े में सचल उजड़ मारिजी वियो। मक़तूल नौजवान जे वालिद हाजन उजड़ चयो आहे त भाइटनि ज़मीन ते काह करे संदसि पुट खे गोलियूं हणी क़तल कयो आहे। पुलिस जवाबदार गिरफ़्तार नथी करे नोटिस वठी साणनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।